Biology class now, chapter 6, lesson 5, uses of enzymes, enzymes जा इस्तेमाल। आवां biology जो उस्ताद नजूला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असां जो के लेक्चर जा मौजू आहिनि uses of enzymes, enzymes जा इस्तेमाल, uses of enzymes, enzymes जा इस्तेमाल। Enzymes are extensively used in different industries for fast chemical reactions. Enzymes खे मुख़्तलिफ़ सनअतुनि जे अंदरि तेज़ कीमियाई अमलनि जे लाइ वॾे पैमाने ते इस्तेमालु कयो वञे थो। अव्हांखे यादि हूंदो त माज़ीअ में वाइटल फोर्स थेरीज़ जहिड़ा नज़रिया पिणु जाम हुया, जंहिं जी इहा ॻाल्हि सम्झाई वेंदी हुई त जेकी बि शयूं जानदार जिस्मनि जे अंदरि पैदा थियनि थियूं से लेबोरेटरी में या सनअतुनि जे अंदरि तयारु नथियूं करे सघजनि। पर 18वीं सदीअ जे दौरान ई वाइटल फोर्स थेरीज़ जहिड़ा नज़रिया जेके आहिनि उहे कापारी धक जो शिकार थिया, जॾहिं उहे मादा जेकी जानदार जिस्मनि जे अंदरि तयारु थींदा आहिनि उहे लेबोरेटरीअ में ऐं सनअतुनि में तयारु थियण लॻा। सो एंजाइम खे असां बायो कैटलिस्ट सॾींदा आहियूं, यानी अहिड़ो कैटलिस्ट, अहिड़ो अमल अंगेज़ जेको जानदार जिस्मनि जे अंदरि कमु करे। पर जीअं त हाणे असीं उहे जानदार जेकी बि मादा आहिनि, जानदार शयुनि जे अंदरि तयारु थींदड़ जेके मादा आहिनि उहे इंडस्ट्रीज़ में तयारु कयूं था, त ईअं एंजाइम्स पिणु जेके आहिनि उहे असां सनअतुनि जे अंदरि तयारु बि करे सघूं था ऐं उन्हनि खे इस्तेमालु करे उन्हनि जी मदद सां खोड़ सारियूं प्रोडक्ट्स वसी पैमाने ते तयारु करे सघूं था। मिसाल जे तौर ते इंस्यूलिन जी तयारी जेका माइक्रो ऑर्गेनिज़म्स जी मदद सां कई वेंदी आहे, इंस्यूलिन हाणे वॾे पैमाने ते तयारु थिए थी ऐं शुगर या डायबिटीज़ जे मरीज़नि में उहा आम जाम इस्तेमालु थिए थी। इन ई सां गॾोगॾु एंजाइम जो हिकिड़ो ॿियो माहौल दोस्त इस्तेमालु आहे। ज़मीन जी गदराइण थींदी आहे या पाणी जी गदराइण थींदी आहे त उन में कुझु मादा ॻरंदा न आहिनि, उन्हनि खे भॼण जे लाइ, उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ लेकेज ऐं पेरोक्सीडेज एंजाइम्स जो इस्तेमालु कयो वञे थो त जीअं पाणीअ खे साफ़ कयो वञे या ज़मीन खे पॉल्यूटेंट्स खां पाक कयो वञे। एंजाइम्स जो जेकॾहिं इस्तेमालु ॾिसिजे त वॾे में वॾो एंजाइम्स जो इस्तेमालु असांखे फूड इंडस्ट्री में पिणु ॾिसण लाइ मिले थो। एंजाइम्स that break starch into simple sugars are used in the production of white bread, buns, etc. etc. खाधे जी सनत में एंजाइम्स निशास्ते मां सादी खंड वारा सफ़ेद ब्रेड ऐं बन्स तयारु करण जे लाइ इस्तेमालु कया वञनि था। मिसाल जे तौर ते बन जीअं तव्हां सुबुह जो नाश्ते में इस्तेमालु कयो था या ब्रेड जेका अचे ब्रेड थिए थी उहा तव्हां इस्तेमालु कंदा आहियो, उहा एंजाइम्स जी मदद सां तयारु थींदी आहे। असल में स्टार्च हूंदो आहे, स्टार्च खे पोइ एंजाइम्स जी मदद सां टोड़े सादी शुगर्स में तब्दील कयो वेंदो आहे ऐं उन्हनि में जाई पोइ वरी बन्स ऐं ब्रेड्स जेके आहिनि उहे तयारु थियनि था। खाधे जो इस्तेमालु ऐं एंजाइम्स जो इस्तेमालु, मिसाल जे तौर ते पैक्टिनेज़ असांजा एंजाइम्स आहिनि, लीपेज़ आहिनि, इन्वर्टेज़ आहे, लैक्टेज़ आहे, अमाइलेज़ आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एंजाइम्स आहिनि जेकी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं असांखे प्रोडक्ट्स ॾियनि था। Enzymes break down starch onto simple sugars. Then sugars are used by yeast to produce carbon dioxide that causes the dough to rise. असां जेको बन खाऊं था या जेका ब्रेड आहे, उहा ब्रेड असल में नरम असांखे इन जे लाइ तमामु सुठी क्वालिटी वारी लॻंदी आहे छो त पहिरियां स्टार्च खे खयो वेंदो आहे ऐं स्टार्च सां गॾु एंजाइम मिलाया वेंदा आहिनि। एंजाइम स्टार्च खे सिंपल शुगर्स में तब्दील कंदा आहिनि। इहे सिंपल शुगर्स वरी असां उन्हनि ते छॾींदा आहियूं यीस्ट। यीस्ट वरी सिंपल शुगर्स खे तोड़ फोड़ कंदी, उन मंझां कार्बन डाइऑक्साइड खे पैदा कंदी आहे। इहा कार्बन डाइऑक्साइड डो खे राइज़ कराईंदी आहे, उनखे फूकींदी आहे जीअं उहो नरम लॻे असांखे। नंबर ॿियो एंजाइम जो इस्तेमालु आहे ब्रूइंग इंडस्ट्री। ब्रूइंग इंडस्ट्री मशरूबात जी सनत खे चयो वेंदो आहे, जन मंझि अल्कोहल ऐं अहिड़ा ॿिया मशरूबात तयारु थियनि था। Enzymes break down starch and proteins. The products are used by yeast for fermentation to produce alcohol. Starch ऐं प्रोटीन जहिड़ा मादा आहिनि जिन मंझां आख़िरकार अल्कोहल तयारु थींदो आहे। थींदो छा आहे त स्टार्च वग़ैरह खे खणी करे असां उन्हनि खे एंजाइम सां मिलाईंदा आहियूं। उहा स्टार्च जेका एंजाइम सां मिलण खां पोइ ते हिकिड़ियुनि सादनि प्रोडक्ट्स में तब्दील थींदी आहे, ग्लूकोज़ वग़ैरह में तब्दील थींदी ऐं उन इहो ग्लूकोज़ खे वरी यीस्ट फर्मेंटेशन वारे प्रोसेस जे ज़रिए अल्कोहल में तब्दील कंदो आहे, इथनॉल वग़ैरह में। इहो इथनॉल पोइ वरी इस्तेमालु करे, अल्कोहल इस्तेमालु करे उन मंझां बियर या विस्की वग़ैरह जहिड़ियूं प्रोडक्ट्स तयारु थियनि थियूं।
The basic material for the production of ethanol is starch. Ethanol जेको अल्कोहल जो हिकिड़ो क़िस्म आहे. अल्कोहल या इथेनॉल तैयार करण जे लाइ बुनियादी जेको मादो आहे उहो स्टार्च आहे, निशास्तो आहे, which is split into fermentable sugars by heat and enzyme. इन स्टार्च खे गरम करे उन सां गॾु एंजाइम मिलाया वेंदा आहिनि त जीअं उन्हनि खे स्टार्च खे सादी शुगर्स में तब्दील कयो वञे, ग्लूकोज वग़ैरह में तब्दील कयो वञे. द स्टार्च इज़ मेश्ड इनटू वाटर. निशास्ते खे पाणीअ में गॾायो, उन खे पाउडर तौर ते सनो करे मिलायो वेंदो आहे एंड देन लिक्विफाइड यूज़िंग वेरियस अमाइलेज़िस. ऐं पोइ खोड़ सारा एंजाइम मिसाल जे तौर ते अमाइलेज़िस जो इस्तेमालु करे इन स्टार्च ऐं पाणीअ जे मैदे खे लिक्विफाई कयो वेंदो आहे, पाणियाठ में तब्दील कयो वेंदो आहे. Alpha amylases are used to decompose high molecular starch into water soluble dextrins. Alpha amylases हिकिड़ा ॿिया एंजाइम आहिनि, उहे तमामु वॾी जेका हाई मोलिकुलर स्टार्च आहे उन खे पाणीअ में ॻरंदड़ सॉल्युबल डेक्स्ट्रिन्स में तब्दील करे छॾींदा आहिनि. टियों इस्तेमालु आहे पेपर इंडस्ट्री में कागज़ तैयार करण जे लाइ. Enzymes break starch to lower its viscosity that aids in making paper. निशास्तो पेपर ठाहिण में पिणु इस्तेमालु थींदो आहे, पर स्टार्च जी विस्कासिटी हाई हूंदी आहे. तंहिंजे करे एंजाइम्स इस्तेमालु कया वेंदा आहिनि त जीअं स्टार्च खे लेस विस्कस कनि, उनजी घाटाईअ खे घटि कनि त जीअं पेपर ठाहिण में सवलाई थिए. दे आल्सो ब्रेक डाउन वुड फाइबर टू प्रोड्यूस पेपर. एंजाइम्स खे इस्तेमालु करे काठ मां हासिल थींदड़ फाइबर खे पिणु ब्रेक डाउन कयो वेंदो आहे त जीअं उन मंझां पिणु पेपर तयारु थी सघे. माज़ीअ में ईअं थींदो हुयो त काठ मंझां पल्प हासिल कयो वेंदो हुयो, फाइबर हासिल कयो वेंदो हुयो, उन फाइबर खे कुटे उन मंझां शीटूं तयारु थींदियूं, पोइ उन्हनि ते लिखियो वेंदो हुयो. पर वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु ऐं एंजाइम्स जे इन्हनि इस्तेमालु डिस्कवर थियण खां पोइ ते पेपर असांखे तमामु सवलनि तरीक़नि सां ऐं हाई क्वालिटी जो पेपर तयारु थी मिले थो, जेको हाणे पूरी दुनिया में फैलियल आहे. मिसाल जे तौर ते माज़ीअ में इहो थींदो हुयो त जॾहिं पल्प वण मंझां हासिल कयो वेंदो हुयो त उन जे मथां लॻल हूंदो हुयो हिकिड़ो मादो लिग्निन. उन लिग्निन खे हटाइण जे लाइ क्लोरीन जो इस्तेमालु कयो वेंदो हो. हाणे क्लोरीन जेको आहे उहो टॉक्सिक हिकिड़ी बाय प्रोडक्ट में तब्दील थी साॻियो ई असां वटि वाटर पॉल्यूशन ऐं सॉइल पॉल्यूशन काज़ कराईंदो आहे. तंहिंजे करे हाणे छा थियो त उन क्लोरीन जे इस्तेमाल जी जॻह ते हेमीसेल्यूलोज एंजाइम, हेमीसेल्यूलेज एंजाइम आहे या वरी लिग्निनोलाइटिक एंजाइम्स आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु कयो वञे थो. पल्प तां लिग्निन रिमूव करण जे लाइ जॾहिं एंजाइम्स जो इस्तेमालु थियण लॻो त हिकिड़े पासे खां असांखे इहो थियो त बाय प्रोडक्ट या वेस्ट प्रोडक्ट असांखे को बि न मिली, छो त इहे एंजाइम्स जेके आहिनि जॾहिं कमु कंदा आहिनि त पाण उन में ज़रे बराबरि बि इस्तेमालु न आहिनि थींदा. तंहिंजे करे हिकु त असांजो ख़र्चु घटियो, इन्हनि खे ॿीहर इस्तेमालु करे सघिजे थो, ऐं ॿियो इहो त का बि असांखे वेस्ट प्रोडक्ट कोन थी मिले जीअं क्लोरीन वग़ैरह जी सूरत में मिलंदी हुई. चोथों इस्तेमालु आहे बायोलॉजिकल डिटर्जेंट, हयातियाती डिटर्जेंट्स, सर्फ या लिक्विड सर्फ वग़ैरह. Protease enzymes are used for the removal of protein stains, for example blood, grease, etc. from clothes. असांजे कपिड़नि ते कॾहिं कॾहिं रत या ग्रीज़ या अहिड़े क़िस्म जे ॿिए प्रोटीन मादनि जा दाग वग़ैरह लॻी वेंदा आहिनि. हाणे उन्हनि खे कपिड़नि तां हटाइण जे लाइ असां उन्हनि सर्फनि जो इस्तेमालु कयूं था जिन मंझि प्रोटीएज एंजाइम्स मौजूदु आहिनि. Amylase enzymes are used in dishwashing to remove resistant starch residues. ऐं वरी असां वटि हिकिड़नि थांवनि जे मथां स्टार्च जा न ख़तमु थींदड़ दाग लॻी वेंदा आहिनि निशास्ते जा, उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ पिणु अमाइलेज एंजाइम्स जो इस्तेमालु थिए थो, जेको असांखे बायोलॉजिकल डिटर्जेंट्स में अंदरि मिलियल मार्केट मां मिलंदो आहे. नंबर 5 इस्तेमालु आहे टेक्सटाइल एंजाइम्स, कपड़े जी सनत में इस्तेमालु थींदड़ एंजाइम्स. Enzymes are used to enhance the quality and look of fabrics and reducing their impacts on environment. कपिड़े जे मयार ऐं ॾेख खे बहितर बणाइण लाइ एंजाइम्स जो इस्तेमालु कयो वञे थो, ऐं कपिड़े खे बहितर बणाए माहौल ते उन जो अॻिरो असर पिणु घटायो वञे थो. मिसाल जे तौर ते सेल्यूलेज एंजाइम्स खे इस्तेमालु कयो वेंदो आहे त डेनिम जीन्स खे सॉफ्ट कयो वञे. जीन्स असांजे सेल्यूलोज मां ठहियल हूंदियूं आहिनि, जेको असांखे कपह मंझां मिलंदो आहे. हिकिड़े क़िस्म जो प्लांट जे अंदरि तयारु थींदड़ ऑर्गेनिक मटीरियल आहे सेल्यूलोज. उहो उन जीन खे जेको आहे सो हार्ड कंदो आहे, या उन जे मथां उन जा कुझु जेकी मुरकिब निकितल हूंदा आहिनि त उहे दाण दाण जी सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि. उन्हनि खे साफ़ करण जे लाइ ऐं जीन्स खे सॉफ्ट करण जे लाइ सेल्यूलेज एंजाइम जो इस्तेमालु कयो वेंदो आहे. ॿियो टेक्सटाइल एंजाइम्स जो इस्तेमालु इहो आहे त एंजाइम्स आल्सो रिड्यूस द वाटर एंड एनर्जी नीडेड टू प्रिपेयर द फैब्रिक्स, hence decrease the impacts on environment. हूअं
कपिड़े तयारु करण जे लाइ तवानाई ऐं पाणीअ जो तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे, पर एंजाइम्स खे जॾहिं इस्तेमालु कयो वञे थो त उहे तवानाई ऐं पाणी जे इस्तेमाल खे घटाइनि था। ईअं असांजे माहौल ते माहौल दोस्त असरु छॾनि था, तवानाई ऐं पाणीअ जो इस्तेमालु पिणु बचाइनि था। जेकॾहिं उन्हनि खे इस्तेमालु कयो वञे त उन्हनि जा पॉल्यूटेंट्स ॿाहिरि ख़ारिज थींदा। तंहिंजे करे एंजाइम उन्हनि जे इस्तेमाल खे घटाए असांखे ॿिन्ही पासनि खां बचाए थो, हिकु त ख़र्च खां ऐं ॿियो पॉल्यूशन वग़ैरह खां। पंजो इस्तेमालु आहे फार्मास्यूटिकल एंजाइम्स। फार्मास्यूटिकल एंजाइम्स यानी दवाउनि या इलाज तौर ते इस्तेमालु थींदड़ एंजाइम्स। एंजाइम्स आर यूज्ड टू डायग्नोज एंड ट्रीट द सर्टेन डिजीज़िस। एंजाइम्स खे बीमारियुनि जी तशख़ीस ऐं इलाज लाइ पिणु इस्तेमालु कजे थो। मिसाल जे तौर ते प्रोटीएज इनहिबिटर एंजाइम्स ट्रीट HIV by preventing HIV वायरस फ्रॉम रेप्लिकेशन। हिकिड़ा एंजाइम थियनि था जिन खे असां सॾूं था प्रोटीएज इनहिबिटर्स। इहे प्रोटीएज इनहिबिटर एंजाइम्स HIV जे वायरस खे रिप्लिकेट थियण खां रोकींदा आहिनि, उन जी मल्टीप्लिकेशन या उन जी डिवीजन खे रोके करे HIV जे मर्ज़ खे धकु हणनि था। ऐं वरी ॿिया एंजाइम्स आहिनि जेकी ख़ासि तौर ते इंसुलिन तयारु करण जे लाइ इस्तेमालु थियनि था। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।